पीपल्स पार्टी वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदी त सॼे मुल्क में अवामी भलाई वारा मंसूबा आणींदी। महांगाई जे दौर में असां पघारदार तबके खे बि रिलीफ ॾींदासीं। सोलर सिस्टम प्रोग्राम सिंध जे समूरनि ज़िलनि में खणी वेंदासीं। सिंध हुकूमत आलमी बैंक सां गॾिजी मंसूबो शुरू कयो आहे। हाणे ॿिया सूबा बि अवाम खे रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कनि पिया। हिन वक़्तु 3 ग्रीन एनर्जी जा मंसूबा शुरू करे रहिया आहियूं। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कराची में सिंध सोलर होम सिस्टम प्रोग्राम जो इफ्तिताह करण खां पोइ तक़रीब खे ख़िताब संदन चवणु आहे त वफ़ाक़ी इदारा कमु न करे रहिया आहिनि। वफ़ाक़ जो बिजली निज़ाम तबाह आहे। असां चाहियूं था त महांगाई में अवाम खे रिलीफ फ़राहम कयूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा मुस्तहिक़ ख़ानदान असांजी पहिरीं तरजीह आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध सोलर होम सिस्टम प्रोग्राम जो इफ्तिताह करे छॾियो। सीएम हाउस में मुनक़द तक़रीब दौरान अवाम खे सोलर सिस्टम ॾिना विया। सिंध सरकार जे मनसूबे तहत 2 लख ख़ानदाननि खे सोलर होम सिस्टम फ़राहम कयो वेंदो। पहिरें मरहले में सिंध जे 50,000 ख़ानदाननि खे सोलर सिस्टम मिलंदो। सिंध जे हर ज़िले में 6,665 कुटुंबनि खे सोलर सिस्टम ॾिना वेंदा। प्रोग्राम जी मजमूई लागत $32 मिलियन आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सोलर सिस्टम में 80 खां 100 वाट जूं सोलर प्लेट्स शामिल आहिनि। कराची ऐं लाड़काणे में अॼु 2 लख सोलर सिस्टम फ़राहम करे रहिया आहियूं। सिंध जे अवाम जी ख़िदमत असांजी पहिरीं तरजीह आहे। घर जे कोयले मां 5 या 5.5 रुपयनि में बिजली ठहंदी। विंड ऐं सोलर मां बिजली पैदा करण जी क़ुवत रुगो सिंध में आहे, ओतिरी ॿिए हंधि नाहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त सिंध सोलर होम सिस्टम प्रोग्राम पीपी चेयरमैन जे विजन तहत शुरू कयो आहे। पहिरें मरहले में 2 लख ख़ानदाननि खे सोलर सिस्टम ॾिनो वेंदो। दहशतगर्दनि सां कंहिं बि रिआयत जो सवाल ई पैदा नथो थिए। दहशतगर्दनि जो ख़ात्मो मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली जे लाइ अणचर आहे। बलूचिस्तान में अमन क़ाइमु करण लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कोयटा में एपिक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब संदन चवणु आहे त बदकिस्मती सां तासुर आहे त सिविल ऑफिसर बलूचिस्तान अचण खां लवाए रहिया आहिनि। उन हवाले सां हिकु पॉलिसी जोड़ी आहे। पॉलिसी ते वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत खे अमल करणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ओलंपिक्स गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम खे हिलाल इम्तियाज़ अवार्ड सां नवाज़े छॾियो। क़ौम हीरो अरशद नदीम खे हिलाल इम्तियाज़ ॾियण जी तक़रीब ऐवान सदर में थी। अरशद नदीम पेरिस ओलंपिक्स जे जैवलिन थ्रो जे मुक़ाबले में 92.97 मीटर जो थ्रो करे गोल्ड मेडल खटियो हो। पाकिस्तान जो पाबंदी महल तंज़ीम टीटीपी सां ॻाल्हियुनि जो को मंसूबो नाहे। केतिराई भेरा अफ़गान सरज़मीन जी पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियण जो मामिलो उथारियो आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान खे दहशतगर्दी ते इंटेलिजेंस ॼाण बि फ़राहम कई आहे, पर पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में दहशतगर्दी ते इंटेलिजेंस शेयरिंग बाबति मालूमात जारी करे सघूं था। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा जी हफ़्तेवार ब्रीफिंग संदन चवणु आहे त पाकिस्तान हुकूमत पंहिंजे शहरनि जे तहफ़ुज़ बाबति पुरज़म आहे। आसिफ मर्चेंट जे हवाले सां अमेरिकी इंतिज़ामिया तरफ़ां ॼाण जा मुंतज़िर आहियूं। रोडीअ भरिसां झांगड़ू थाणे जे हद ॻोठ लखण जागीराणी में जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में माल जे चोरीअ तां झेड़ो। 4 ॼणा मारिजी विया, 8 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियनि में जमशेर अली, आशिक़ अली, अली रज़ा शामिल। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ चिकताण तेज़। इलाइक़े में ॾहका। थुल जे इलाइक़े ॻोठ जूंगल पहोड़ भरिसां अगवा थी वियल 2 नींगर बाज़ियाब। ॿिन्ही सौटनि नादिर अली ऐं अब्दुल क़दीर बंगलाणी खे 2.5 महीना अॻु अगवा कयो हो। बी सेक्शन पुलिस पारां ॿिन्ही नींगरनि खे रहज़न ढोरे मां बाज़ियाब कराइण जी दावा। सिंध जे सामूंडी पटीअ वटि सामूंडी तूफ़ान जो ख़दशो। मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट जारी। मौसमियात खाते मूजिबि अरबी समुंड में ऋण कच्छ जे इलाइक़े मां हवाउनि जो शदीद दबाव आहे। हवाउनि जो घटि दबाव सिंध जे सामूंडी पटीअ ताईं अॼु राति या सुभाणे ताईं पहुची सघे थो। हवा जे घटि दबाव सबबि साइक्लोन तूफ़ान जो ख़दशो आहे। हवा जे घटि दबाव सबबि कराची, हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, सिजावल, ठटे, टन मोहम्मद खान, टन अलियार, मीरपुर ख़ास ऐं मटियारी ज़िलनि में तेज़ बरसात पइजी सघे थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सामूंडी तूफ़ान जे ख़दशे सबबि PDMA खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अॻु में इतला आहे त सूबे जे अक्सर ज़िलनि में तूफ़ानी बरसातूं शुरू थींदियूं। हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ ज़रूरी तयारी मुकमल कई वञे। वॾे वज़ीर पारां समूरनि खातनि इंतिज़ामिया ऐं मकानी इदारनि खे सरगर्म रहण जी हिदायत।
सिंध में 6 ॾींहनि खां वक़फ़े सां हलंदड़ बरसात केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। ज़िंदगी मफ़लूज। बरसात सबबि घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण तोड़े करण लॻण जे वाक़ियनि में 6 ॼणा फौत। केतिरा ई ज़ख़्मी। कराची में करण लॻण जे नतीजे में 2 ॼणा फौत। दोदापुर भरिसां घर जी भित किरण जे नतीजे में नींगर हयाती विञाए वेठो। मदे जी भरिसां घर जी भित किरी पई। ॿारड़ी फौत, 4 ज़ख़्मी। केतिरनि ई शहरनि में बरसात जो पाणी घरनि, दुकाननि ऐं सरकारी इमारतुनि में दाख़िल। हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, जामशोरो, मटियारी, टंडोल, हयाटन, मोहम्मद खान, मीर प्रकाश सांगड़, नवाबशाह, बदीन ऐं ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो हलंदड़। तेज़ हवाउनि ऐं बरसात सबबि केतिरनि इलाइक़नि में कचा घर किरी पिया। केतिरनि ई घरनि खे नुक़सान। बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़नि में पाणी बीठल। रहवासियुनि पारां महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ-पलाण। मवासिलाती निज़ाम डावाडोल। केतिरनि इलाइक़नि में बिजली बंदि। उमरकोट शहर समेत जिले के 4 तालकनि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। 370 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। बोदर फार्म, राजा रस्ती, पिथोरो, सामारो ऐं कुनरी जा हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। उमरकोट शहर जे चंदीराम पाड़ो, अल्लाह वारो चौक, DC ऑफिस ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल। हैदराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 24 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। ओल्ड सिटी, क़ासिमाबाद, लतीफ़ाबाद वारनि इलाइक़नि में पाणी गॾु थी वियो। इंतिज़ामिया पारां शहर मां पाणी निकाल करण जूं कोशिशूं जारी। हैदराबाद में हिन वक़्त ताईं 100 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। बरसात सबबि 52 फीडर्स ट्रिप थियण जे नतीजे में बिजली मुअतल। एस्को तर्जुमान मूजिबि कुल 137 फीडर्स मां 114 फीडर्स जी बिजली बहाल आहे। बरसात बीहंदे ई बिजली बहाली वारो कमु शुरू कयो वेंदो। थरपारखंड में 3 ॾींहनि खां तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। इस्लामकोट जे लोहार पाड़े में पाणी घरनि में काहे पियो। लोहार पाड़ो मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो। इंतिज़ामिया न पहुती। घरनि जूं छतियूं टिमण लॻियूं। इंतिज़ामिया इमदादी सरगर्मियूं शुरू न कयूं। नबीसर रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 3 ॾींहनि खां जारी बरसात सबबि कचा घर किरी पिया। पाणी घरनि में दाख़िल। हाकड़े ढोरे में पाणी ओवरटॉप थियण सबबि 20 खां वधीक ॻोठनि जा ज़मीनी राब्ता कटिजी विया। पाणी फसलनि खे बि ॿोड़े छॾियो। नऊं दुबालो में बरसात तबाही मचाए छॾी। 6 कचा घर डही पट पइजी विया। 1 पाॾे ऐं 1 ढगी मरी वई। भान सैदाबाद शहर तोड़े भरपासे वारे इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। काछे जे जाबलू पट्टीअ में बरसात तबाही मचाए छॾी। बरसात खां पोइ मंछोर ढंढ जे पाणी में इज़ाफ़ो। पाणी जी सतह 116 RL ताईं पहुची वई। आबपाशी खाते मूजिबि मंछोर ढंढ में अञा ताईं 15 फुट पाणी जी गुंजाइश मौजूदु आहे। मंछोर में काछे जे जाबलू पट्टीअ जे नैन जो पाणी बि दाख़िल थी रहियो आहे। MNV ड्रेन जा बंद कमज़ोर। इलाइक़े में ख़ौफ़। भिटशां ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। सिंधु दरिया में चाड़ सबबि कच्छ जे इलाइक़नि में नंढी ॿोॾि जी सूरत-हाल। हाला पुराणा, खंडू, खैबर, सेखाट, कल्याण समेत भरपासे वारनि इलाइक़नि में केतिरा ई ॻोठ ऐं फसल ॿुॾी विया। मुतासिरनि जी लॾ-पलाण। आबपाशी अमले ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां हिफ़ाज़ती बंदनि जी मरमत जो कमु शुरू न थियो। रनबागे ऐं भरपासे वारे इलाइक़नि में 4 ॾींहनि खां जारी तूफ़ानी बरसात जूं तबाहियूं। 50 खां वधीक कचा घर किरी पिया। सिविल कोर्ट ऐं सिविल जज जी रिहाइशगाह समेत शहर जे केतिरनि ई घरनि में पाणी दाख़िल। टणबागो वेझो शेख मंज़ूर सिम नाले खे ॻोठ नवाज़ अली आरबाणी वटां 100 फुट घारो पइजी वियो। 100 एकड़नि ते बीठल फसल ऐं 15 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया। घारे जो पाणी ॻोठनि ऐं फसलनि खे ॿोड़ींदो अॻिते वधी रहियो आहे। सामारो लॻ हीरल सिम नाले खे वाटर कोर्स मीर वाटर वटि 20 फुट घारो पइजी वियो। केतिरनि ई एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। घारे जो पाणी ॻोठ हाशिम, भुरगड़ी, अहमद, हाले पोटो ऐं ॿियनि ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। वफ़ाक़ी गादीवार शहर इस्लामाबाद समेत ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। पेशावर, मालाकंड, हंगूब, बोनेर, शांगला, दीर, चारसदा शहरनि में ज़िलज़िले जे झटकनि सां लुॾी विया। मानसरा, सवाबी, अपरदीर, ऐबटाबाद, हरीपुर, मर्दान में बि ज़िलज़िलो। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। रिक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.4 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ हिंदूकश रीजन हो। ज़िलज़िले जी ऊंचाई 215 किलोमीटर हुई।
रौनतीरे कचे में धाड़ेल था शहीद थी वियल सहाफ़ी मोहम्मद बचल घुञो जे खून सां इंसाफ़ लाइ सॼी सिंध में सहाफ़ी सरापा एहतजाज। सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में सहाफ़ियुनि सियासी समाजी कारकुननि जा मुज़ाहिरा। कंदकोट टनो मोहम्मद खान मनोड़ो ऐं ॿियनि शहरनि में धरना। कातिलनि खे कानून जे कटड़े में आणे शहीद सहाफ़ी जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो। मीरवा गोरचाणी भरिसां LBOD सिम नाले वटि टिकटॉक ठाहींदे बजणा ॿुॾी विया। ॿुॾी वियलनि में गुलाब भील ऐं समी राजपूत शामिल। ॻोल्हा जारी। हाल वेझो पाणी जे तलाउ में विझंदे नींगर ॿुॾी फौत थी विया। आइज़न में जो आमरी थाने जी हद इंडस हाईवे ते डार्सन कल्टी नौजवान फौज 4 ॼणा ज़ख्मी। हादसे जो शिकार डार्सन ॻोठ उमेद अली कटोहर खां काज़ी अहमद वञी रही हुई त टायर बर्स्ट थियण सबब हादसो पेश आयो। हादसे में नौजवान इम्तियाज़ अली कटोहर हयाती विञाए वेठो। फौती जो लाश ऐं ज़ख्मियुनि खे सेवण अस्पताल पहुचायो वियो। टंडो मस्ती वेझो क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर जे टक्कर में औरत फौत थी वई।